इलेक्शन कमीशन तरफा कौमी सूबाई असेंबली जूं सीटूं बरकरार रखण जो फ़ैसिलो। नयन तकबंदनि तहत सांगड़ खैरपुर ठठे जी हिक सूबाई सीट घटिजी वई। कराची में 2 सीटुनि जो इज़ाफ़ो। कौमी असेंबलीअ में सिंध जूं सीटूं 61, सिंध असेंबलीअ जूं सीटूं 130 रहंदियूं। सिंध में सूबाई सीट 4,28,431 आबादी ते बदल हूंदी। कौमी असेंबली जी सीट 9,13,151 वोटनि ते बदल हूंदी। इलेक्शन कमीशन सुभाणे तकबंदियुनि जी मंज़ूरी ॾींदी। शुरूआती लिस्ट 27 सेप्टेम्बर ऐं क़तई लिस्ट 30 नवंबर ते जारी कई वेंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त इस्लाम पुरअमन मज़हब आहे। इंतिहा पसंदी जी का बि गुंजाइश नाहे। कंहिंखे बि कानून टोड़ण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। इस्लाम अमुन ऐं भाईचारे जो मज़हब आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मसीह बिरादरी जे वफ़द जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी ऐं मज़हबी भाईचारे बाबति ॻाल्हियूं। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त ज़हननि मां ख़्याल कढियो वञे त हाणे केसनि में ड्रेग ॾिनी वेंदी। कंहिं बि केस में हिक तारीख़ ते धुरियुनि खे नोटिस जारी थींदो ऐं ॿिए ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। मातहत अदालतुनि में दस्तावेज़ जमा कराइण लाइ वक़्तु ॾिनो वेंदो आहे। सुप्रीम कोर्ट में केतिरा ई केस ॿुधणी हेठि आहिनि। तहरीक इंसाफ चेयरमैन अटक खां अडियाला जेल मुंतकिल। इस्लामाबाद हाईकोर्ट तरफां साइफर केस में पीटीआई चेयरमैन जी ज़मानत जी दरख़्वास्त बंद कमरे में करण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। गैर शरई निकाह वारे केस में ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम। पीटीआई चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी जो अॻूणो मुड़ुसु ख़ावर मानिका परॾे भॼण जी कोशिश कंदे हवाई अॾे तां एफआईए तां गिरफ़्तार। एंटी करप्शन जो चवणु आहे त ख़ावर मानिका खे ज़मीन ते कब्ज़े जे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर तरफ़ां करप्शन में मुलविस 6 सब रजिस्ट्रारनि ऐं 1 ऑफिस सुपरीडेंट खे हटाए छॾियो। 1 साल खां गैर हाज़िर उस्तादनि खे फारिग़ करण जो हुकुम। हफ़्ते अंदरि समूरनि स्कूलनि में तदरीसी किताबनि जी फराहमी यकीनी बणाइण जी हिदायत। 25,000 उस्तादनि जी मुक़ररी रोकण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन सां ॻाल्हाइण जो फ़ैसिलो। समूरनि यूनिवर्सिटियुनि जी ऑडिट कराइण ऐं पेंशन फंड क़ाइमु करण जी हिदायत। मक़बूल बाकर जो चवणु आहे त तालीम खे पंहिंजो हथियार बणाईंदड़ क़ौमूं ई तरक़ी कंदियूं आहिनि। 1 साल खां ड्यूटियुनि तां ग़ाइब उस्तादनि खे नौकरियुनि तां फारिग़ कयो वञे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां बल्दियात थाने केस में हमाद सिद्दीकी जो सुञाणप कार्ड पासपोर्ट ब्लॉक करण ऐं बैंक अकाउंट बंदि करण जो हुकुम। जवाबदार जे आख़िरी भेरो पाकिस्तान लैंड करण बाबति तफ़सील पेश करण जी हिदायत। डॉलर जे अघ में लाथे रुपए जो मुल्क मज़बूत थियण जो सिलसिलो बरक़रार। इंटर बैंक मार्केट में डॉलर 94 पैसनि जी घटिताई सां 290 रुपयनि जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में भी तेज़ीअ जो रुझान बरक़रार। ड्रेप इस्पतालुनि ऐं फार्मेसीज़ खे अखियुनि जो नूर मुतासिर कंदड़ इंजेक्शन जे विकिरे खां रोके छॾियो। ड्रेप जो चवणु आहे त कंहिं इस्पताल लेबॉरेटरी फार्मेसी वटि इंजेक्शन जे रीपैकिंग जो लाइसेंस न आहे। दादू जी अदालत मेहर वाक़े बाबति केस जी ॿुधणी 6 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत जल्द केस उकलाइण लाइ फ्रेमवर्क बि तयारु करे छॾियो। ईंदड़ ॿुधणी 6-7 अक्टूबर ते थींदी। 13-14 अक्टूबर ते बि ॿुधणियूं थींदियूं। उमेर बाब जो चवणु आहे त पाण खे ज़मीनी ख़ुदा सम्झंदड़ भोतारनि जूं पेशियूं संदन फतेह आहे। सिंध जे शऊर सरदारी वरेर के निज़ाम खे रद्द करे छॾियो आहे।
कुपवारा में इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायल निगरी 1 महीने ताईं ज़िंदगी मौत जे कश्मकश में मुब्तला रहण खां पोइ फोत 17 वरियनि ॾींहुं नाज़िया चना कराची जी अस्पताल में दमदणी हवाले कयो वियो आहे। ख़िलाफ़ वारा शहर में शटल बंद हड़ताल एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुबारकपुर में नींगरीअ खे क़त्ल करे कैनाल में उछलाईंदड़ जवाबदार गिरफ़्तार। ॾोह जो इतराफ़ गिरफ़्तार जवाबदार वटां नींगरीअ जूं सोनियूं वालियूं हद। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार शाहिद पायां नींगरीअ खे सोनियुनि वालियुनि लाइ क़त्ल करण जो इतराफ़ कयो आहे। बाकरानी भरिसां हवेली मां गुम थियल नींगरी ड्रामाई अंदाज़ में 13 वरियनि ॾींहुं नींगरी राईला चांडियो। सीता मां मामंडी घर मां बाज़ियाब पीपी अॻवान मोहम्मद मोहसन मशहूरी सां गॾु तस्वीर में सोशल मीडिया ते वायरल। मेहर में पुराणे तकरार तां हथियारबंदनि हिक ॼणे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। बेटो रोड ते हथियारबंदनि ॾे फायरिंग में सरवर चांडियो। गोलियुनि जो खाज। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश थाणे अॻियां रखी धरणो। जाम नवाज़ में संगावती तकरार तां उस्ताद बेदर्दीअ सां क़तल। हथियारबंदनि उस्ताद यार मोहम्मद मलूखानी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। सखर में गैस सिलेंडर फाटण सां ज़ख़्मी थियल वधीक 3 ॼणा फोत। लियाकत कामरान बाबर गिम्स अस्पताल गंबड़ में दमदणी हवाले कयो। 3 ॼणनि जो फोत थियण बाद पोतनि जो अंग वधे 8 थी वियो। वाक़े सबब इलाइक़े में सोन। लाड़कानी में अगवा थियल पेट्रोल पंप मालिक की बाज़ियाबी लाइ शहरनि जो मुज़ाहिरो ऐं धरणो। कुबे सईद खान में भी मुखबिर की बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। वारसुनि जो चवणु आहे त पुलिस 4 ॾींहं गुज़रण बावजूद लुत्फ़ अली मक्सी के बाज़ियाब न कराए सघी आहे। ठुल में मक़तूल दुकानदार हाफ़िज़ मोज़म नूनारी जो क़त्ल केस 5 ॾींहनि खां पोइ दाख़िल। ए सेक्शन थाणे ते क़त्ल भताखोरी जो केस अर्ज़ बुरड़ो गाजी बुरड़ो हाजी बुरड़ो समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 5 ॾींहं भी धरणो जारी। JWC वफ़द जी धरणे में शिरकत। नएं देरे में हथियारबंदनि हथां शहीद पुलिस एहलकार जे वारसनि वटि बेड मिंट काफ़िले जी आमद। शर बिरादरी वसीम जरवार जे क़त्ल जो इतराफ़ कंदे राजूनी फ़ैसिले जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। मक़तूल जे वारसनि तरफ़ां जवाब लाइ 1 हफ़्ते जी मोहलत तलब। कराची आर्ट्स काउंसिल में 3 दिहाड़े भी कैदियुनि तरफ़ां तैयार कयल पेंटिंग्स ऐं हथ सां ठाहियल शयुनि जी निमाइश। ॿिनि कैदियुनि जी पैरोल ते आज़ादी खां पोइ 12 कलाकनि लाइ निमाइश में शिरकत। कैदियुनि जी तख़लीक़ी सलाहियतुनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतुनि खे हैरान करे छॾियो। शहदादकोट में तेज़ रफ्तार कार पलटी थियण जे नतीजे में पीउ पुटु फोत। 1 ॼणो मरी। कंदरकोट में भी रोड हादसे जे नतीजे में 1 ॼणो हयाती विञायो वेठो। भारतीय हुकूमत क़ौमी क्रिकेट टीम खे वीज़ाऊं जारी करे छॾियूं। बाबर आज़म 11 अरबा ॾियारे भारत रवानी थींदी। पाकिस्तानी टीम जुमे ॾियारे पहिरीं वार्म अप मैच में न्यूज़ीलैंड सां मुक़ाबिलो कंदी।